जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। सिंध कायनात यूट्यूब चैनल के प्लेटफॉर्म ता अवांजो पांजो होस्ट अमीर हुसैन खोसो थकजी पिया आहियूं ता मथे पहाड़ी ते चढ़िया आहियूं। हे असांजो प्री प्यारो दोस्त चौधरी मुनीर ऐं जेको आहे सो पाण लाहौर सां तालुक़ रखनि था ऐं एबटाबाद में भी साईं जन जो घर आहे। नंढड़ा साईं जन जा हिते पढ़नि था ऐं पहाड़ी ते चढ़ूं पिया। बहरहाल थकजी पिया आहियूं बाबा। नशा उतर गया। हे साईं एबटाबाद जो पूरो शहर जो आहे सो तव्हां ॾिसी रहिया आहियो। हे हेठि नज़र अचे पियो। हींअर असीं पहाड़ी ते आहियूं ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो यूट्यूब चैनल सिंध कायनात। असांजी कोशिशि रही आहे त सिंध कायनात जे प्लेटफॉर्म तां अव्हांखे असां नयूं नयूं शयूं जेके आहिनि से उहो मुतारिफ़ करायूं ऐं उहो ॾेखारियूं। बहरहाल थकिजी पिया आहियूं था।